अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था सोबो देरो खां ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़। सोबो देरो मज़हर मंडल स्कूल में साइंसी मेले जो प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि खे जदीद साइंसी इल्म बाबति तजुर्बाती ॼाण ॾियण लाइ मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट कराया विया। मेले में चीफ मॉनिटरिंग ऑफिसर ग़ुलाम अली हरिया, पीपी तालका सूबे देरे जे सदर एजाज़ अहमद खोड़ो, मीर ग़ुलाम बास टालपुर समेत वॾे तादाद में शहरिन वालिदीन शिरकत कई। शागिर्दनि साइंसी मेले मां लुत्फ़ अंदोज़ थिया ऐं अमली ॼाण हासिल कई। स्कूल इंतज़ामिया मोहम्मद अफ़ज़ल मेमून, आशिक़ अली लाड़क, लाल खान चन्ना, नियाज़ हुसैन सुमरो सहाफ़िन खे ॿुधायो त हीअ साइंसी दौरु आहे, उन करे शागिर्दनि खे साइंस मुतालिक़ अमली ॼाण ॾियण जी ज़रूरत आहे। उन करे हीअ साइंसी मेलो करायो आहे, जंहिंजे करे शागिर्दनि में इल्मु हासिल करण जो चाह वधंदो ऐं हू आसानी सां साइंस जी सुठी ॼाण हासिल कंदा।